ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 20 अध्याय जे 2 भाग में ॾिठो त श्री सुखदेव जी महाराज राजा परीक्षित समेत पाण सभिनी खे ॿुधाईनि था त जॾहिं श्री कृष्ण भगवान वन में ग्वालनि ॿालनि समेत गायूं चारण वास्ते वेंदो हो, तॾहिं पोयां गोपियुनि जो हाल छा हूंदो हो। हू हिकु ॿिए सां गॾु वेही अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदियूं हुयूं त श्री कृष्ण जे चप ते जेका बंसुरी लॻे थी तंहिंजा वॾा भाग आहिनि। तंहिंजे अलावा श्री सुखदेव जी महाराज श्री कृष्ण भगवान जे बंसुरी वॼाइण जो बि वर्णन करे ॿुधाइनि था त जंहिं वक़्तु श्याम सुंदर वन में ग्वालनि ॿालनि समेत वण जे हेठां वेही बंसुरी वॼाईंदा हुआ, तंहिं वक़्तु कुदरत जा सभई जीव अची उते उन जो आनंद वठंदा हुआ। आसमान में हवा हलण जीअं त बंदि थी वेंदी हुई, नदियुनि जो पाणी रुकिजी वेंदो हो, झरणनि जो पाणी मथां खां किरण बंदि थी वेंदो हो। सभई देव देवताऊं गंधर्व किन्नर मोर पखी पक्षी हिरण वग़ैरह उते अची श्री कृष्ण भगवान जी मधुर मुरलीअ जो आवाज़ ॿुधी उन ते मोहित थी पवंदा हुआ। सभई चयो जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 21 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे गोपियुनि जी प्रीत जो वर्णन। श्री सुखदेव जी चयो, हे राजा परीक्षित, उन्हनि ॾींहंनि में हिकिड़े ॾींहुं बिरज नारियूं जेके श्री कृष्ण सां सची प्रीत रखंदियूं हुयूं, से सभु बंसुरी ॿुधंदे पंहिंजे घर जो कमकार छॾे मुरलीअ जे आवाज़ ते मोहित थी पाण में चवण लॻियूं, हिन जंगल जे जीवन जो वॾो बाग़ आहे, जेके हर रोज़ श्री कृष्ण भगवान जी लीला ॾिसी ख़ुशि था थियनि। दुनिया में अखियूं पाए दर्शन जो सुख उन्हनि खे मिलियो आहे जेके गायनि चारींदे बंसी वॼाईंदे हर रोज़ श्री श्याम सुंदर खे ॾिसनि था ऐं उन जो ध्यानु पंहिंजे हृदय में रखनि था। जेके हिरणियूं पंहिंजे हिरणनि समेत मुरली ॿुधी श्री कृष्ण जी सूं यकटक नज़र सां ॾिसनि थियूं, तिन जो बाग़ देव कन्याउनि खां बि वधीक सम्झणु घुरिजे। वॾो बाग़ उन्हनि गायनि ऐं वछरनि जो बि आहे जिन खे मुरली मनोहर पाण प्रेम सां चारे थो, ऐं बिंद्राबन जे पखियुनि जो बि वॾो बाग़ सम्झणु घुरिजे, जे वणनि ते वेही श्री कृष्ण जी सूं ॾिसी ऐं मुरली ॿुधी पंहिंजो जनम सफल करे उनखे पंहिंजी मिठी लात लहूं था ॾेखारीनि। हिते जे जंगली आदमियुनि जो बि वॾो बाग़ चइबो, जेके हर रोज़ श्री श्याम सुंदर जे बदन ते चढ़ियल चंदन ऐं केसर गाह चिनण वक़्तु पंहिंजे मस्तक ते चारीनि था। गोवर्धन पर्वत गायनि चारण वक़्तु श्री कृष्ण जो दर्शन पाए चवे थो, मूं जहिड़ो ॿिए कंहिंजो नसीब हूंदो, छो त वेंकटनाथ स्वयं पंहिंजा चरण मुंहुं ते रखे थो ऐं उहो पर्वत
फलन फूलन वग़ैरह सां वेंकटनाथ ग्वालनि ॿालनि ऐं गायनि जो आदर सत्कार करे थो। ऐं धन्य बाग बिंद्राबन जी नदियुनि ऐं नालनि जा आहिनि जेके बंसुरीअ जो आवाज़ु ॿुधी पंहिंजी वेहक विसारे बीहो वञनि। ऐं जमुना पंहिंजी लहरियुनि सां श्याम सुंदर जा चरण छुई कृतार्थ थिए थी। उनमें श्याम सुंदर जल विहार करे थो। कहिड़ो न चङो बाग उन्हनि वणनि जो आहे जिन जी छांव में श्री श्याम सुंदर वेहे थो। ऐं वॾो बाग त हिन पृथ्वी ऐं गाह जो सम्झणु घुरिजे जंहिं ते श्री कृष्ण पंहिंजा चरण रखी घुमे फिरे थो। ऐं असांजो बि वॾो बाग सम्झणु घुरिजे जो श्री कृष्ण भॻवान जी प्रीत असांजे हृदय में 8 ई पेर रहे थी। हे राजा परीक्षित, गोपियनि पंहिंजे ज्ञान सां श्री कृष्ण खे परमेश्वर जो अवतार थे ॼातो। पर जॾहिं परमेश्वर जी माया उन्हनि खे व्यापंदी हुई तॾहिं उन्हनि यशोदा जो पुटु ॼातो थे। अहिड़ी तरह सभई स्त्रियूं ऐं पुरुष श्री कृष्ण सां प्रीत रखी ॾींहुं राति उन जो जस ॻाईंदा हुआ ऐं 8 ई पेर उन जे ध्यान में मगन रहिया थे। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो त हे राजा, को बि जीव अहिड़ी सुमर्थी नथो रखे जो उन जे भेद ऐं महिमा खे ॼाणी सघे। जंहिं ते हू दया करे थो सो कुझु उन जी महिमा ॼाणी सघे थो। सभई चयो जय श्री हरि। अध्याय 21 संपूर्ण थियो। अध्याय 22 जंहिंजो नालो आहे कपरनि चोराइण जी लीला। श्री सुखदेव जी स्वामीअ खां राजा परीक्षित पुछियो, हे स्वामी, श्री कृष्ण कहिड़ी तरह उन्हनि सभिनी ब्रज नारियुनि जी मंशा पूरी कही सो हाल ॿुधायो। इहो ॿुधी श्री सुखदेव जी चयो, हे राजा परीक्षित, नायरी ऐं पोइ जे मींहं अचण ते जॾहिं सर्दी ज़्यादा पवण लॻी तॾहिं हिकिड़ी गोपीअ सभिनी गोपियुनि खे चयो त मूं तमामु वॾनि खां ईअं ॿुधो आहे त नायरीअ जे महीने में सुबुह जे वक़्तु जमुना में सनानु करण सां घणनि ई जन्मनि जा पाप लही वञनि था ऐं मन जी मुराद पिणु पूरी थिए थी। उन करे असां सभई नेम ॿधी जमुना में सनानु करियूं त उन जे प्रताप सां श्याम सुंदर असांजो पति थींदो। इहा ॻाल्हि ॿुधी राधा ऐं ॿियनि गोपियुनि ख़ुशि थी नायरी तिथ परवाह खां जमुना में सनानु करणु शुरू कयो। रोज़ सुबुह जे वक़्तु राधा ऐं ॿियूं सभई ब्रज बालाऊं चङा चङा गहना ऐं कपिड़ा पाए सनानु करणु वेंदियूं हुयूं ऐं सनान खां पोइ सूर्य देवता खे अर्घु ॾेई माता पार्वतीअ जी मूर्त मिटीअ जी ठाहे वास धूप विधीअ सां पूजा दंडवत ऐं ध्यानु करे हथ जोड़े ही वरदान घुरंदियूं हुयूं, हे माता, असांखे श्री कृष्ण प्यारो पतीअ जे रूप में ॾे। अहिड़ी तरह हर रोज़ पूजा करे सॼो ॾींहुं विर्त रखी शाम जो ॾही ऐं चांवर भोजन करे ज़मीन ते थे सुम्हियूं ऐं दिलो जान सां उन्हनि जी इच्छा हूंदी हुई त असांजे मन जी मुराद जल्द पूरी थिए। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 22 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।